अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल कंदासीं बेपारजा खां नाज़न आलमानी जी। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह आयात लतीफ़ पलीजो जी हिदायतनि तहत पूरी सिंध जियां बेपारजा शहर में पानी जी एतिराज़ी कोट वफ़ाक़ी हुकूमत पारां मुख़्तलिफ़ इदारनि मां हज़ारें सिंधी मुलाज़िमनि खे बरतरफ़ करण, अफ़गाननि खे सिंध में आबाद करण ऐं सिंध जे ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी मरकज़ी नायब सदर खान सुमरो, नाज़न आलमानी, अख्तर परवो, अनवर सोलंगी, रिज़वान जुमानी, हिदायतुल्लाह सुमरो, मंटार मरी ऐं ॿिया करे रहिया हुआ। जिते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत तहसुब परस्ती खां बाज़ अचे ऐं फौरी तौर ते सिंध मां पाणी जी एतिराज़ी कोट ख़तमु करे। ॿी सूरत में सिंध मां धारियलु मुहाजिरनि, अफ़गानिन, बंगालिन ऐं बर्मिन खे सिंध में न रहण ॾिनो वञे ऐं असां क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन सिंधी बरतरफ़ मुलाज़िमनि सां गॾु आहियूं ऐं उन्हनि खे फौरी तौर बहाल कयो वञे ऐं असां सिंध जे हक़नि ख़ातिर कॾहिं बि पुठिते न हटंदासीं ऐं पंहिंजे परअमन जिदोजहद खे जारी रखंदासीं। जी।